بسم الله الرحمن الرحيم औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इल्म ऐं बुर्दबारी जो मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। इल्म जी असांजे मुआशिरे में छा अहमियत आहे? बुर्दबारी अक्सर जेके मसइला आहिनि, मसइला मसाइल जेके असांजे मुआशिरे में अणवाणियूं थियूं या हिक ॿिए सां इख़्तिलाफ़, हिक ॿिए सां झगड़ा छेड़ा, इन्हनि जी असुल बुनियादी आहे त इंसान में बुर्दबारी ख़तम थी वञे। अक्सर इंसान बुर्दबार न हुजण जे करे तमामु घणियूं ख़राबियूं वाक़ई थियनि थियूं। इल्म ऐं बुर्दबारी छा आहे? इन जे लाइ उलमा लिखनि था, इल्म इबारतुन अन क़ज़्मिल ग़ैज़ व ज़ब्तिन नफ्स बिहैस ला तहर्रक क़ुव्वतुल ग़ज़ब ग़ज़ब शख़्स बिल यानी इबारत आहे इल्म गुस्से खे पी वञण, कावड़ खे पी वञण ऐं पंहिंजे नफ़्स ते एतिरो कंट्रोल, एतिरो जेको आहे पंहिंजे नफ़्स ते हावी थी वञण जो उन खे क़ुवत ग़ज़ब जेको आहे झगड़े ते, झेड़े ते या इन्हनि शयुनि ते आमादा थियण न ॾे। यानी अहिड़ो पाण खे इन शख़्स खे बुर्दबार चवंदा आहिनि। यानी हर नंढी वॾी ॻाल्हि ते हू कावड़ में जेको आहे न अची वञे, हर नंढी वॾी ॻाल्हि ते हू गुस्से में न अचे। इन खे हिल्म चवंदा आहिनि। हिल्म जे लाइ उलमा लिखनि था, हिल्म मिल्हुल इख़्लाक़। जहिड़े नमूने सां अशिया में जेके खाधे पीते जो अशिया आहिनि, मसलन सालन वग़ैरह, भाॼी वग़ैरह या अटो, उन्हनि में जहिड़े जेका हैसियत लूण जी आहे, इहा हैसियत अख़लाक में हिल्म जी आहे। यानी हिल्म खां बग़ैर अख़लाक बेसवाद आहे, उनमें को बि ज़ाइको कोन्हे। मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम हिल्म जे बारे में फरमाइनि था, हिल्म तमामुल अक़ल। हिल्म अक़ल जो तमामु, यानी जंहिं शख़्स वटि हिल्म आहे उन वटि तमामु अक़ल आहे। यानी अक़ल खे मुकमल करण वारी शइ हिल्म आहे। या हिकु ॿी जॻह ते इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हिल्म निज़ामुन अम्रिल मोमिन। मोमिन जे हुकुम यानी मोमिन जे मामलनि में हिल्म हिकु अज़ीम निज़ाम आहे। अगरि हिल्म हूंदो, मोमिन पंहिंजे मामलात खे सही तरीक़े सां अंजाम ॾेई सघंदो। अगरि हिल्म न हूंदो त मोमिन पंहिंजे मामलात में फेल थी वेंदो। या हिकु जॻह ते इमाम अली अलैहिस्सलाम फरमाइनि था, हिल्म ख़लीलुल मोमिन व वज़ीरुहु। इल्म मोमिन जो दोस्त ऐं मोमिन जो मशवरो ॾियण वारो आहे। यानी अगरि इंसान हलीम हूंदो, इंसान बुर्दबार हूंदो, तो हर मामलनि में उनजी बुर्दबारी उनखे रस्ता उनजे लाइ हमवार कंदी वेंदी। उनखे हर मुश्किल मां हिल्म उनखे कढे करे आसाननि में वठी ईंदो। जहिड़े तरीक़े सां क़ुर में इरशाद आहे, बअदल उसरि युसरा। इहो बअदल उसरि युसरा तॾहिं थींदो, यानी मुश्किलातुनि खां पोइ आसानियूं कॾहिं ईंदियूं? जॾहिं इंसान हिल्म हूंदो। बाद जेके हलीम न आहिनि, उहे मुश्किलातुनि जे हिकिड़ी मुश्किलात खां ॿिए मुश्किल में हलिया था वञनि, ॿी मां टी मुश्किल में हलिया था वञनि। जॾहिं त इंसान हलीम हूंदो आहे या इंसान बुर्दबार हूंदो आहे, उहो मुश्किलात जा हल कढे करे आसाननि में अची थो वञे। उहो उनजो हिल्म उनजी इन शइ में मदद करे थो। लेकिन अगरि इंसान हलीम न आहे, उहो मुश्किलातुनि खां, बल्कि आसाननि खां मुश्किलात जी तरफ़ हलियो थो वञे। ऐं उन खां अलावा मौला अमीरुल मोमिनीन हिकु जॻह ते फरमाइनि था, जमालुर रजुल हिल्मुहु। हिल्म इंसान जी सूंह आहे। हिल्म इंसान जो जेको आहे सिंगार आहे। हिल्म खां बग़ैर इंसान बदसूरत आहे, इंसान जो अख़लाक बदसूरत आहे, इंसान जो कलाम बदसूरत आहे। यानी हिल्म हर शइ में, यानी इंसान जे अख़लाक में हिल्म उनखे कमु थो अचे। मुश्किलात मां कढण में इंसान खे हिल्म कमु थो अचे। इंसान पंहिंजे उमूर खे जेको आहे सही तरीक़े सां ज़ब्त नज़म ॾे, उनमें हिल्म कमु थो अचे। इंसान जेको आहे पंहिंजे ज़िंदगी खे आसान यानी आसाइश वारो करे थो, उनमें झगड़ा झेड़ा न थियनि, उनमें हिल्म कमु थो थिए। ऐं इहा हिल्म जहिड़ी अज़ीम नेमत आहे, जंहिं शइ जे फुक़दान जे करे मुआशिरे में तमामु बुरायूं शुरू थियनि थियूं, मुआशिरे में झेड़ा झगड़ा फ़साद शुरू थियनि था। जेको हिन वक़्तु ॾिठो थो वञे, इहो सिर्फ़ु हिल्म जे फुक़दान जे करे आहे। ख़ुदा वंद आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे इन हिल्म जहिड़ी ऐं बुर्दबारी जी नेमत खां नवाज़े। वस्सलामु अलैकुम।